पनुआ किल रोहिणी कंधरा साले पट में थी आहे सिंधी अॻवान ज़िले जे अमीर मौलाना मोहम्मद सालेह इंजड़ पंहिंजे साथियुनि सां गॾु सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। मौलाना मोहम्मद सालेह इंजड़, हाफ़िज़ अब्दुल हमीद महर, ग़ुलाम मुस्तफ़ा बुर्डो, उस्ताद ज़करिया बुर्डो, अलावरायो राजपर, मौलाना मोहम्मद अयूब जुनेजो, डॉक्टर अल्ताफ़ हुसैन घांगरो, सैयद अख्तियार हुसैन शाह समेत कारकुन शामिल हुआ। हुन मौक़े ते जमीयत उलमा इस्लाम ज़िले सखर जे अमीर हज़रत मौलाना मोहम्मद सालेह इंजड़ जो चवणु हो त पीपल्स पार्टी के वडेरा शाही के चवण से सिंध पुलिस पारां मन घड़त कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, माण्हुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। हिक अंदाज़े मुताबिक़ 1518 पुलिस केसिस आहिनि, जंहिंमें माण्हुनि जे नुक़साननि जो पुलिस कोई भी तलाफ़ी नथी करे। सखर में भी कश्मोर जहिड़ा हालात पैदा करण जहिड़नि ते कम हली रहियो आहे। पुलिस बदअमनी, लाक़ानूनियत ऐं समाजी बुराइनि खे रोकण बजाए इन खे फ़रोग़ ॾिनो पियो वञे। पुलिस ॾोहारी माण्हुनि जी सरपरस्ती करे रही आहे। अगर असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। दमादम मस्त कलंदर थींदो, जंहिंजी सॼी ज़िम्मेवारी सखर इंतज़ामिया ऐं वास्तेदार ऑफिसरनि ते हूंदी ऐं थाणनि ते गिरफ़्तारियूं पेश कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।